औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सभिनी आयल दोस्तनि उस्तादनि खे सलाम। अॼु असांजी जेका इहा तक़रीब आहे इहा पहिरियों साईं तालका एजुकेशन ऑफिसर मोहम्मद जुमन मेराणी साहब जे तरफ़ां पहिरियों जेका हुई उहा हुई बेस्ट एक्सटर्नल जी तरफ़ जेका तक़रीब हुई। हाणे जेका ॿी तक़रीब असां रखी आहे उहा बेस्ट स्कूल। जेके जेके स्कूल साईं विज़िट कया आहिनि, हर स्कूल में साईं पाण विया आहिनि, स्कूलनि खे ॾिठो आहे। उन जे हर एंगल सां साईं जेको आहे उन्हनि जी स्कूल जी तालीम, स्कूल जी सफ़ाई, स्टाफ जो जेको मैनेजमेंट वग़ैरह, उन तक़रीब लाइ साईं हिकिड़ा बेस्ट स्कूल सिलेक्ट कया आहिनि यूसी मां, हर यूसी मां हिकु तालके पूरे मां। उन जे तक़रीब असां तक़रीब जो बाक़ाइदा आगाज़ था कयूं। हाणे असां दावत ॾियूं था तिलावत क़ुरान पाक जे लाइ साईं अब्दुर्रहमान लाशरी साहब खे अची तिलावत क़ुरान पाक। हाणे असां पंहिंजी तक़रीब जो बाक़ाइदा आगाज़ था कयूं। असांजे मौजूदु आहिनि साईं तालका एजुकेशन ऑफिसर मोहम्मद जुमन मेराणी साहब ऐं साईं असांजा पेटे अलफ़ तालका कोडी जी जा सदर अब्दुल जब्बार वसाण साहब ऐं जेके ॿिया असांजा आयल उस्ताद, कंहिंजा नाला अचनि बि था, कंहिंजा न बि अचनि था, सभिनीनि जी महिरबानी। ऐं जंहिं घड़ी जो तव्हांखे इंतज़ारु हुयो हाणे उहा शुरू था कयूं। हाणे सभ खां पहिरियों असां बेस्ट स्कूल एवॉर्ड सर्टिफिकेट जे लाइ मां दावत ॾींदुमि GBPS मिठड़ी हेड मास्टर खे साईं अचनि ऐं पंहिंजो एवॉर्ड साईं खां रिसीव कनि। मोरेजो जे हेड मास्टर खे दावत ॾींदुमि त अचनि ऐं साईं खां पंहिंजो बेस्ट स्कूल जो सर्टिफिकेट वसूल कनि। GBPS मोहम्मद छत्तल कीरियो जे हेड मास्टर खे त अचनि ऐं पंहिंजो एवॉर्ड वसूल कनि। बेस्ट स्कूल सर्टिफिकेट GBPS हमायूं खान। GBPS वली मोहम्मद भट्टी जे हेड मास्टर खे त अचनि ऐं पंहिंजो एवॉर्ड वसूल। गुज़ारिश कंदुसि GBPS हेड मास्टर GBPS अलन खान हुजनि। स्कूल सर्टिफिकेट लाइ गुज़ारिश रखंदुसि हेड मास्टर GBPS मेराणो। GBPS न्यू कोटलो जे हेड मास्टर साहब के गुज़ारिश कंदासीं पंहिंजो एप्लीकेशन सर्टिफिकेट। हाणे तव्हांजे साम्हूं मां तव्हांजे ताड़ियुनि जी गूंज में दावत ॾींदुमि बेस्ट स्कूल सर्टिफिकेट लाइ GBPS ग्रीन मोहम्मद लाशारी जी हेड मास्टर खे अची पंहिंजो सर्टिफिकेट वसूल। बेस्ट स्कूल सर्टिफिकेट लाइ GBPS जमालुद्दीन बुर्दी जे हेड मास्टर खे गुज़ारिश आहे त अचनि ऐं पंहिंजो सर्टिफिकेट वसूल कनि। GBPS जमालुद्दीन बुर्दी। GBPS शाह मोहम्मद तुमरानी जे हेड मास्टर खे गुज़ारिश कंदुमि पंहिंजो एवॉर्ड वसूल कनि। मां गुज़ारिश कंदुमि GBPS वाहिद बख्श गोपांग जे हेड मास्टर खे अचनि ऐं पंहिंजो सर्टिफिकेट वसूल कनि। GBPS सजन खान गोपांग जे हेड मास्टर खे अचनि ऐं पंहिंजो एवॉर्ड वसूल। बेस्ट स्कूल सर्टिफिकेट जे लाइ मां गुज़ारिश कंदुसि हेड मास्टर GBPS हाजी अहमद काठियो जे हेड मास्टर खे अचनि ऐं पंहिंजो सर्टिफिकेट वसूल कनि। हाणे तव्हांजे साम्हूं साईं हर कंहिंखे एप्रिशिएट कयो आहे। बेस्ट फोकल पर्सन खे, बेस्ट हेड मास्टर खे, बेस्ट स्कूल खे। हाणे साईं खे एप्रिशिएट करण जे लाइ जेको आहे असांजो GBPS हमायूं खान जो हेड मास्टर साईं खे सर्टिफिकेट सां नवाज़ींदा। साईं अची साईं खे सर्टिफिकेट ॾींदा। सर्टिफिकेट तव्हांजे लाइ। GBPS मिठड़ी जे हेड मास्टर साईं गुलाम शबीर रेड साहब खे अचनि ऐं पंहिंजनि ख़्यालनि जो माण्हू सभना सोना पखी सभना हंझो कंहिं माण्हूअ मंझि अचे बुई बहार जी। GBPS मिठड़ी तरफां साईं
टीओ साहब जन मोहम्मद जुमन मेहरानी साहब जन जा इंतहाई तहे दिल सां शुक्रगुज़ार आहियूं त साईं जेको ही सर्टिफिकेटनि वारो अमल कयो आहे इहो ईअं आहे जीअं कंहिं फरदार वण खे पाणी ॾियणु ऐं इल्म जे ॾीए में तेल विझण जे बराबरि आहे। असीं जेके पैगम्बरी पेशे सां वाबस्ता आहियूं उहो तालीम सां केतिरो लॻाए रखे थो। अस्सलाम वालेकुम। मोहम्मद जुमन मेहरानी साहब के अर्ज़ रखंदासीं अची ऐं पंहिंजे ख्यालनि जो इज़हार कनि। तव्हांजी ताड़ियुनि जी गूंज में तालका एजुकेशन ऑफिसर मोहम्मद जुमन मेहरानी साहब। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। असांजे तालके कोडी जी मां मखसूस उस्ताद साहिबान मूंसां वेझो जेको आहे सो साईं पेटियल सदर तालका कोडी जी साईं अब्दुल जब्बार वसाण साहब ऐं ॿिया उस्ताद। अस्सलाम वालेकुम। तव्हां सभिनी जी महिरबानी तव्हां कही आया हिते नंढड़ी काल ते ऐं हे कुझु असां जेको सिस्टम कयो इहो ज़ाहिर आहे ॾिसंदा पिया था अचूं ऐं हिकिड़ो इनकरेजिंग वारो माहौल आहे जेको अॻिते हली जेको आहे सो इहो असांजो फ़ाइदो ॿार ते पहुचंदो। गॾोगॾु मां थोराइतो आहियां पेटियलिफ सदर जो पेटियलिफ जी बॉडी जो जेके असां सां गॾु सहकारी आहिनि इन कमकार में ऐं इन उमेद सां वसलाम। साईं अब्दुल जब्बार वसाण साहब के आऊं दावत ॾींदुसि त अची पंहिंजे ख्यालनि जा इज़हार कनि। तव्हांजे ताड़ियुनि जी गूंज में साईं अब्दुल जब्बार वसाण साहब। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साईं सदाई करी मथे सुनसुका दोस्त मिठा दिलदार आलम सबाबाद करी। इंतहा इज़्ज़त एहतराम जे लाइक़ टी मेल कोड जी साईं मोहम्मद जुमन मेहरानी साहब। साम्हूं वेठल मुंहिंजा तालके कोड जी जा बाशऊर बाहिम्मत जुस्तजू कंदड़ उस्ताद हो। अस्सलाम वालेकुम। ही उस्तादनि खे बेस्ट स्कूल जा सर्टिफिकेट्स ॾिना। यकीनन हीअ तालके में ऑफिसर शाहीअ खां शायदि असांजी तारीख़ में पहिरियों दफ़ो थियो आहे त उस्तादनि खे एप्रीशिएट सर्टिफिकेट्स मिलिया आहिनि। एजुकेशन लाइ बहितर कमु कयो आहे पोइ उन में एक्सटर्नल हुजनि या इंटरनल हुजनि या स्कूल जो हेडमास्टर हुजे या स्कूल जो नाइब हुजे, उन्हनि तमामु घणी तालीम जे मैदान में उन्हनि कोशिशि कई आहे। ज़रूरी न आहे त हीउ हिकिड़ो जेको सर्टिफिकेट आहे सभिनी खे मिली सघे। सॼी सिंध में पर कैपुर ज़िले में असांजो वाहिद तालको हूंदो जंहिंमें इहे रवायतूं पुराणे टाइम खां वठी बरक़रार आहिनि। इंशाअल्लाह उमेद आहे त जेको बि ऑफिसर हिते रहंदो या पेटियल जा जेके बि नुमाइंदा हूंदा उस्ताद जी ख़िदमत कंदा ऐं उस्तादनि खे अहिड़ो दाद ॾींदा रहंदा। तव्हां दोस्तनि जो घणो टाइम कोन वठंदासीं। स्पेशली महिरबानी तव्हां सभिनी दोस्तनि जी साईं टीओ साहब जी ऐं उहे दोस्त मायूस न थियनि जिन खे सर्टिफिकेट न मिलियो आहे। आउं उन्हनि खे बि सलाम पेश थो कयां जेके एक्सटर्नल जिन पंहिंजी बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्लाहुम्मा सल्ली नबिय्यिल उम्मी व अला आलिहि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। रब्बुल आलमीन असां सभिनी खे सम्झ तौफ़ीक़ अता फरमाए ऐं वधि खां वधि ॿारनि सां सची मुहबत ऐं ख़ुलूस सां पढ़ाइण जी तौफ़ीक़ अता फरमाए। रब्बना आतिना फिद दुनिया हसनतन व फिल आखिरति हसनतन व क़िना अज़ाबन्नार। इलाही अहदी समदी मिन इंदक मददी हस्त खुदा वन निगहदार मन हाफिज मन नासिर मन यार मन व तो इज़्ज़ मन तशा व तो ज़िल्ल मन तशा बियदिकल खैर इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर व सल्लल्लाहु तआला अला खैर खल्क़िही व नूर अर्शिही ज़ीनत फर्शिही मुहम्मद व अला आलिहि व सहाबिहि व बारिक वसल्लम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीअं त अॼु तालका एजुकेशन ऑफिसर मेल प्राइमरी कोड जी तरफ़ां जेके सालियाना इम्तिहान 2025 जे दौरान सुठा स्कूल सिलेक्ट थिया आहिनि। अल्हम्दुलिल्लाह असांजे स्कूल गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल मेराणो बुर्बी खे टाउन कमेटी कोडी जी मां बहितरीन स्कूल जो अवॉर्ड मिलियो आहे ऐं असांखे हीउ अवॉर्ड हासिलु कंदे तमामु घणी ख़ुशी थी आहे ऐं असां उमेद था कयूं नवनि दोस्तनि खे बि इहो ई पैगाम था ॾियूं त वधि खां वधि महिनत कयो, पंहिंजे स्कूल में पंहिंजे ॿारनि सां पंहिंजे स्कूल सां दिलचस्पी रखो। अलाह साईं कंदो त ईंदड़ वक़्त में वरी तव्हांखे अहिड़ा अवॉर्ड मिलंदा। महिरबानी।